दीन जो कम, इस्लाम जो कम को बुज़दिल नथो करे सघे, उन लाइ बहादुर इंसान जी ज़रूरत आहे। छो त जॾहिं खुदाई पैगाम, खुदाई अहकाम इंसाननि जे साम्हूं रखंदो त तकलीफ़ूं उन खे ईंदियूं, चार ॻाल्हियूं उन खे ॿुधणा पवंदा, पर दाई उहो आहे जो इन्हनि ॻाल्हियुनि खे, उन्हनि गारियुनि खे, उन्हनि फ़तवाउनि खे ॿुधी करे वेही न रहे, बल्कि अञा बि खुदाई अहकाम पहुचाइण लाइ वध खां वध कोशिश करे। उहो दीन जो दाई आहे। छो त इस्लाम जो दावत, इस्लाम जी तबलीग को बुज़दिल माण्हूअ जे वस जी ॻाल्हि न आहे। को बहादुर माण्हू इस्लाम जो तबलीग करे सघे थो पियो। ज़ाहिर आहे जंहिं महले में वेंदो उते तनक़ीद बि थींदी, ख़बर आहे तूं मुला आहे। ज़ाहिर आहे जंहिं मुआशरे में रही करे हक़ सच ॿुधाईंदो उन मुआशरे में तनक़ीद बि थींदी, गारियूं बि मिलंदियूं, ख़बर आहे तूं हीअं आहे, ख़बर आहे तूं फलाणो आहे, अॼु असांखे तो सम्झाए, अॼु असांखे तो क़ुरान ॿुधाए, पोइ पंहिंजा बि नाराज़ थींदा, परावा बि नाराज़ थींदा। पर इन सूरत हाल में खुदाई पैगाम खे न छॾण, घर घर पहुचाइण, पंहिंजे साॻी मसनत ते बरक़रार रहण, इहा बहादुरी आहे। इस्लाम जे तबलीग लाइ जेको आहे बहादुर हुजण लाज़मी आहे। हिकिड़े दाई ते लाज़िम आहे, जेको इंसान तबलीग करे थो उन ते लाज़िम आहे त नतीजनि जे तरफ़ न ॾिसे, सिर्फ़ इहो ॾिसे त मां पैगाम कंहिंजो खणी आयो, नतीजो छा बि निकिरे पैगाम कंहिंजो आहे, हीउ कमु कंहिंजे लाइ कयां थो पियो, दावत कंहिं लाइ ॾियां थो पियो, तबलीग कंहिं लाइ कयां थो पियो, उन जो नज़र सिर्फ़ उन तरफ़ हुजे, नतीजे तरफ़ न हुजे। तव्हां असां इंसान नतीजा छा वठी सघूं था पिया, नतीजनि जो मालिक त उहो आहे। तव्हां असां सिर्फ़ कोशिश करे सघूं था पिया, ऐं यौम हिसाब तव्हां असां खां पुछाणू नतीजे जो न थींदो, यौम हिसाब तव्हां असां खां पुछाणू पंहिंजे कोशिश जो थींदो। ही जेका टाइम पीरियड, जेका ज़िंदगी तोखे मिली, त ज़िंदगी कीअं गुज़ारे आई, रब रहमान जे रस्ते ते या शैतान जे रस्ते ते? रब रहमान जे रस्ते ते गुज़ारे त दुनिया बि कामयाब, आख़िरत बि कामयाब। जेकॾहिं शैतान जे रस्ते ते ज़िंदगी गुज़ारे आई, पोइ दुनिया बि ख़राब ऐं आख़िरत बि ख़राब। उन खां भलो है इंसान तूं हिन अलाह जी धरतीअ ते अचे बि न, तव्हां त तोखां हिसाब किताब ई न थिए।